साईं मुंहिंजा हिकु बादशाह हुजे, बादशाह जो नालो मीरो बादशाह हुजे, पोइ हुनजो पुटु हुजे जंहिंजो नालो टिलू हुजे। अदा टिलू बादशाह मीरो बादशाह जो पुटु, अदा अॼु नंढो सुभाणे वॾो हली अची जवान थियो। पंहिंजे पीउ खे चई भाउ मुंहिंजी हाणे मुंदि शादीअ जी अचण वारी आहे, सो मां शादी कंदोमांइ अशराफ ख़ानदान मां, बाक़ी जहिड़े तहिड़े लुख थेड़े वटां मां शादी न कंदोमांइ। अशराफ ख़ानदान ॻोल्ह किथे अशराफ ख़ानदान मां उतां शादी कंदुमि। अदा बादशाह पंहिंजे पुट खे चयो भाउ ख़ैरु आहे ॾिसां मां अशराफ ख़ानदान ॻोल्हियां, बाक़ी हीअं आहे त नज़र में कोन। अदा वज़ीर नौकरनि खे चई बाबा मुंहिंजो पुटु शादी कंदो पर अशराफ ख़ानदान मां जाचा कयो अशराफ ख़ानदान आहे सही। अदा वज़ीर नौकर बाबा खुर्जनियूं दुनिया जूं भरे ऐं उन टिलूअ जी तस्वीर खणी निकिरी पिया। अदा तस्वीर खयूं अथनि पिया बादशाह में घुमाईंदा त बाबा ही बादशाह फलाणे जो पुटु आहे, सो बादशाह जो शादी थो करणु चाहे। अदा बादशाह हिकिड़ो शरीफ़ ख़ानदान वञी ॾिठुनि, उन बादशाह वटि वञी हिन टिलूअ जो रिश्तो करे आया। अदा हुन बादशाह चयो त बाबा फलाणी तारीख़ ते हीअ छोकिरी मुंहिंजी वेठी आहे, सो तव्हांजे हवाले आहे वठी वञो। अदा तारीख़ वार शादीअ जा ॿधी आया। अदा मोटी आया जे बादशाह खे ख़ुशि ख़बरी ॿुधायनि त फलाणी विलायत में असां तुंहिंजे पुट जो रिश्तो करे आया आहियूं, 2-3 ॾींहंनि जो सफ़र आहे, इनशाला पुॼी वेंदासीं, तुम्हारे छोकिरे खे परणाए ईंदासीं टिलू बिलूअ खे। अदा बादशाह बि ॾाढो ख़ुशि थियो अथई, उहो टिलू बि ॾाढो ख़ुशि थियो त मुंहिंजी अशराफ ख़ानदान मां शादी थी थिए। अदा शादीअ जा सॾ हली विया, सॼे मुल्क में सॾु हली वियो। अदा असां ख़ासि माण्हू आहे बादशाह जो न्यापो पुॻदा क़ुर्बान आहे, उस्ताद ग़ुलाम हुसैन सिधो कलड़ सिधो ऐं उस्ताद मुनीर सिधो। अदा उस्ताद मुनीर खे चवण लॻा त पंहिंजा संगती पंहिंजा साथी वठी देगनारो कमु तूं संभालजांइ, बाक़ी मानी कुनीअ लाइ मां ॿिया ॻोठारा पंहिंजा घुराईंदुमि। अदा हुते वियासीं। अदा कंजरियूं नचनि पियूं, बकरियूं कुसनि पियूं, ऐं बकरियूं नचनि पियूं, कंजरियूं कुसनि पियूं, नांगूं त बूटीअ जो सटको कुटको हुजे, हिकु देगियूं लहनि पियूं, ॿियूं चढ़नि पियूं। अदा धूम धाम सां बादशाह जे पुट टिलूअ जो काज पियो हले। अदा वठ सठ लॻी पंहिंजे हेॾे होॾे हल हला हकला हुकला थी पई। अदा बादशाह जंज तयारु करे मूंखे चईंदा पुट हल छोकिरो परणाइणो आहे, तूं ते बि लाज़मी हुज मूंसां, छो त तूं मुंहिंजो ख़ासि माण्हू आहे। अदा हकले होकारे टिलूअ जी जंज कढीसीं, सिधो सो उन विलायत में पुॻासीं, उन बादशाहीअ में। अदा बादशाही उन में पुॻासीं, पंहिंजे हिसाब सां हेॾो होॾो रस्म मुताबिक़ निकाह विझरायोसीं। अदा कुंवार जो नालो बि मां ॿुधो, पर हाणे तव्हांखे न ॿुधाईंदुमि त तव्हां ॿुधी वञो। अदा कुंवार उहा जेकी हुई उनखे कुदरती का ॾात हुजे वॾी, उहा हर हिकु जानवर जो ॿोली सम्झंदी हुई। पखण हुजे, जानवर कहिड़ो बि हुजे, बलार सभु मखलूक जी उहा ॿोली सम्झंदी हुई। हुनखे वॾी काला जी ॾात ॾिनल हुई। त अदा हुन टिलूअ जे मुआरे दोस्त जी शादी करणु बादशाह जे पुट जी। अदा हिन महिल लाऊं ॿाऊं ॼाराए अंदरि कमरे में विया। कमरे में यार मूंखे वञणु न ॾिननि, चई भाउ कुंवार घोट जो कमु आहे, तूं पोइ ते हट। मां यार मुंहिंजो दोस्त आहे, अकेलो डिॼंदो आहे, सो हाणे मां ईअं चई पोइ ते हुन मोटी वियुमि। अदा कुदरतनि मुंहिंजे अलाह जी उहा हर जानवर जी छोकिरी ॿोली सम्झंदी हुई। अदा ओचितो हिकु गिदड़ उनाक कई, उनाक करे शहज़ादीअ खे चवणु लॻो शहज़ादी अॼु तुंहिंजी शादी आहे, सो मूंखे बुख लॻी आहे ॾाढी, सो फलाणे दरिया आहे उते भर में जेको वहे पियो बादशाह जी आॾो दरिया हुयो, त हिन दरिया मां लाश लुड़ियो थो वञे। इन लाश में आङुर में हिकु वींडो आहे जेको वॾनि लखनि किरोड़नि जो आहे, सोनो आहे, सो इहो वींडो तूं खण, बाक़ी लाश मूंखे कढे ॾे त मां घणनि ॾींहंनि खां बुखियो आहियां, खाधो ई कशे कोन अथमि। बादशाह सां जॾहिं गिदड़ जी इहा ॻाल्हि ॿुधी, चईं त भणा अॼु मुंहिंजी शादीअ जी पहिरीं राति आहे, हाणे छा थिए। ऐं गिदड़ जी पंहिंजे हिसाब सां हिनखे चयो त भणा रश मतिलबु त इहो जेको छलो आहे इहो बि तक़रीबन 2 अरबनि खरबनि जो हूंदो, हाणे छा थिए। अदा बादशाह दादी आस्ते आस्ते करे उन दरिया मां क्रास थी पई। एतिरे में उन घोट टिलू मुआरे यार खे ख़बर पई, ॾिठई त भणा मुआरी माई दरिया मां टपियूं हले काॾे वञे थी पई। अदा ही यार बि कढ। अदा छोकिरी उहा जंगलनि मां विचां वञे पई, ही हिन जे कढ हुजे, सिधो सो ॾिठई त बणा दरिया उन नदी वहे पई, उन नदीअ में ॾिठई त वाक़ई लाश लुड़ियो थो वञे पियो। अदा हीअ बि लही पई, सिधो सो वञी दरिया मां लाश कढी ॿाहिरि। लाश में वाक़ई ॾिठई त बणा वॾी हिकिड़ी सुहिणी सोन जी मुंडी आहे, उन में आङुर में
हाणे कीअं थिए लाश सुजी वियो हुजे हाणे उन मां मुंडी हिन खां कोन पई छॾाइजे हीअ यार पोयों ॾिठो त बणा मुआरे रन लाश भला दरिया मां कढी लाश जे मथां बीठी आहे हिन सोचियो हञ बणा हीअ रन हे छा आहे जो दरिया मां लाश कढियईं हे यार टिलू मारो यार परेशान थी वियो अदा उन छोकिरे अहिड़ो कमु कयो उन आङुर जो सुजल हुई सोज करे लाश आङुर मां छलो कोन पियो लहे वात सां मथां लटो ॾेई उन आङुर खे ऐं वात विझी उहा ज़ोर सां मुंडी छलो लाहे पई जेको सोनो हुयो एतिरे में यार मुआरे टिलू ॾिठो त बणा हीअ त मुंहिंजी ज़ाल डाइण आहे जो लाश दरिया मां कढी खाए थी पई हिन यार जी त पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई उन महिल मुट बि हलियो आयुसि चई बणा मां त बाबे खे चयो अशराफ ख़ानदान मां शादी कराए पर हीअ त डाइण मां मूंखे परणाए छॾियईं अदा यार उन महिल इहो कमु ॾिसी लका ॾिसी ऐं पोइ ते रवाना पोयां पेर करे सिधो सो वञी पंहिंजी उन हवेली में पुॻो हूअ बि ज़ोर बोर ॾेई उहो साॻो छलो खणी साॻे वञी कमरे में पुॻी ॾिठे त मुड़ुसु हिनारो सुतो पियो आहे हिन जो शुक्र अलहमदिल्ला मुंहिंजो पुटु निंड पियो आहे मूंखे ॾिठई कोन ॾिसी आहे भले छा थिए पर हिन खे इहा ख़बर न पई त को चंडो ॾिसी वियो अथसि अदा अची सुम्ही पई उन सां भर में हिन यार खे सॼो मतिलबु त हले पियो अलाह समंद तस्बी जेका वेल पीर वलीअ सभु जे गॾु कयईं मुर्शिद बचाए जाए जो आख़िरी राति आहे शादी या मतिलबु त तोबा कंहिं ॿिए वारे खणी कंदुसीं न पर हेले की राति मतिलबु त बचाए ॿी राति सुम्हंदोमासीं न अदा हाणे न दरवाज़ो पियो लाहे सघे न कंहिंखे सॾु पियो करे सघे छो त शादीअ जी पहिरीं राति अदा जी रड़ रवी बि थिए ते बि केरु न ईंदुमि छो त शादीअ जी राति आहे केरु बि कोन अचे हा अदा हिन ग़रीब खे सफ़ा टिजो एॾो हुजे हिरास हुजे हिन रुगो ॻाल्हायुसि दिलि ॾे हाल वाल भला पाण में चह चटो का ॻाल्हि ॿोली नथो करे पुठी ॾे सुम्ही पियो हा हे चवणु लॻो मां जॾहिं शादी करणु हेॾे अचां पियो सो मां पोइ ते बास बासीअ आहियां जेसि ताईं उहा बास न लाहींदुमि ओसि ताईं तोसां ॻाल्हाईंदुमि बि न हिन जो चलो जाई बि का रस्म आहे हिन जी हुन छोकिरीअ वरी बिस्मिलाए करे उहा बि सुम्ही पई कलमो भरे हिन यार खे सॼी राति निंड न आई जेका बि अलाह जा वलीअ पीर हुया सभु गॾु कईं पई अलाह करे कर सुबुह ते सॼो भरे मन को दरवाज़ो लाहे वरी हेॾे टे ॾींहं अख सां ॾिसे पियो मथां खाई न विझे जा आंड्रा न कढी विझे इन परेशान हालत में हिन सॼी राति मुआरे टिलू यार जी राति ॾुखी गुज़री जीअं सुबुह जो दरवाज़ो मां लाथूं माज़ छा यार साईं मूंखे बि खयूं पियो वञे अदा बी अदा छा ॻाल्हि त कर बाबा ईअं गोली थियो वञी ॿाहिरि निकिरी वञे पीउ खे घुराए पीउ खे चई भाउ तोखे मूं चयो त अशराफ ख़ानदान मां शादी कराए तूं त हिकु डाइण सां शादी कराई आहे राति भाउ वई इहा दरिया मां लाश कढी खाधो त मां क़ुर सां अखियुनि में ॾिठो आहे मूंखे 7 क़ुर खणाए मां ॾिठो आहियां त रन न आहे डाइण आहे बाबा हीअ नूंहुं आहे तुंहिंजी कुझु बि आहे मां वञाए थो ई छोरे खे चवणु लॻो मां जा चुॾ मतिलबु सॉरी छोरांधीअ जा पुट तूं मां चवां थो त इज़त जो सुवालु आहे त बादशाह जी महिलात में आहियूं माण्हू छा सोचींदा बणा पहिरीं राति रही सां माई फिटी कयूं हलियो वियो इहा थुक हणंदा भली कुझु बि करणु महिरबानी कर ईअं न कर छोरे खे पीउ इलाज करणु लॻो टिलूअ जो इहो ई ख़्यालु हुजे बाबा वञी नूंहुं ॼाणे तूं ॼाणे बाक़ी मुंहिंजी अलाह आई ते छोरे बाबा जुती चेल सां ॿधी ऐं गुथल किथी बादशाह छिकी रवानो थी पियो अदा पीउ त ॾिठो छोरो न मुड़ंदो छोरे अलाए छा बि ॾिठो आहे पर चलो इहो सभु ॻाल्हियूं घर थींदियूं अदा सिधो सो आयो पंहिंजे सोरे ॾे मतिलबु त मिट ॾे जेका चवंदा आहिनि त छा थींदा आहिनि यार इहो इंग्लिश में नालो बि नथो थिए हल ठीकु आहे छॾे हिन ॻाल्हि खे अदा उन ॾे आयो छोकिरीअ जे पीउ ॾे अॼु चईं त भाउ हाणे मुंहिंजो पुटु फलाणे मतिलबु त कम सां वियो हलियो सो ज़रूरी कमु हुयुसि सो असांखे हाणे इजाज़त ॾे असां ॼञ वठी वेंदासीं त छोरो वेंदो रहियो उन कुंवार जो गाॾो हुयो पोयों धिकणो मूंखे पियो छोरो हूंदी आहे त भला धिकरायां उन खां अदा सिधो सो अॼु पंहिंजी बादशाही में पुॻासीं मूंखे बि ॻाल्हि वणे न पई छोरो जो मुआरो दोस्त परेशान ॾिठुमि अदा उते पुॻासीं छोरो साईं बाबा मथ 7-8 कमरा मथे मला ते चढ़ी दरवाज़ो ॾेई वेही रहियो बाबा उहा छोकिरी शहज़ादी आहे उहा हेठि कमरे में रहे पई हू 7 माल ते रहे पियो बाबा पीउ वियुसि सभु बानियूं नंगर बंगर सभु कुझु 7-8 ॾींहंनि जो उते गॾु करे वेही रहियो अदो बाबा न हेठि पियो लहे न कुझु बि न जेकॾहिं हेॾे होॾे लहण वारी तयारी करे हिन ते अखि पए त वरी अदो चढ़ी वञे मथे साईं अदा एतिरे में पीउ वियुसि पीउ चयुसि भाउ छोकिरी भली आहे रूह जी सो हाणे कुझु हुनजी पारत हुजे तूं निकिरी आहे भला उन सां कचहरी त कर बाबा न बाबा उहा डाइण आहे माण्हू खाए थी बाबा मां न ईंदोमांसि
अदा छोकिरी बि अॼु पुछा के सोरे पाणारे खां ॾे वाल मोर मुड़ुसु यको मथे वञी कमरे में बंदि करे वेही रहियो आहे, नथो अचे छा ॻाल्हि आहे। चइबो हाणे ख़बर न आहे अलाए छा तूं ॾिठो आहे, अलाए छा तो में ॾिठो आहे। छोकिरीअ धकु संभालियो त बेली मां हीउ कमु कयो शायदि मूं वारे मुड़ुसु इहो ॾिठो। चई हाणे त वॾो कमु आहे। सोरे खे चवणु लॻे इन खे वहम हाणे वहम कॾहिं बि दूरि न थींदो, छो त हीअ ॻाल्हि हुई। सॼी तेर पितेर करे उन सोरे खे छोकिरीअ ॻाल्हि करे ॿुधाई। चई मां तुंहिंजो को बि कसूरु न आहे, इहा त अलाह जी भली नेमत आहे तोखे जो अहिड़ो तोखे दात मिलियल आहे। तूं इहो भलो कमु कयो, भला अहिड़ो गुनाह वारो कमु न आहे, पर हाणे हुन ॼट जे पुट खे केरु सम्झाए। अदा आंधीअ जो पुटु मथे चढ़ी वेही रहियो, ॾिठईं त भला हाणे खाधो पीतो बि खुटी वियो आहे। हेठि लही आयो, हीअ कमरे में सुती पई वञे। पीउ खे चई बाबा जेसि ताईं इहा घर में हूंदई मां वञाए थो। चए भाउ हाणे काॾे वेंदे, हूअ अहिड़ी आहे कोन ॾाइण न आहे, हूअ मतिलबु हीअ ॻाल्हि आहे। चए भाउ कुझु बि थिए मां अखियूं ॾिठो आहे, तुंहिंजी ज़बान तोखे हूअ चूत थी करे, हूअ बेवकूफ़ थी कराए, तोखे बि खाईंदी, तुंहिंजी बादशाहीअ खे बि खाईंदी, मां त सिर बचाइण वञाए थो। अदा पीउ जी छोरे हिकु बि कोन ॿुधी, छोरे गंढड़ी लटनि जी ॿधी हिकिले होकारे रवानो थी पियो। अदा छोरो वेंदो रहियो, हलंदो हकिलंदो होकारींदो। अदा छॾ हुन छोकिरीअ खे वठी छोरे खे छोरो काढंदो वञे। अदा हलंदो हलंदो वञे कीअं ॿी विलायत में पुॻो, ॿी बादशाही में पुॻो। उते हिकु बादशाहज़ादी जो कोल लिखियो पियो हुनजे दरवाज़े ते, जेको 3 ॾोका आणंदो, 3 शर्तनि मुंहिंजा उहे पूरा कंदो, मां हुन सां शादी कंदमि। अदा हीउ वियो, ॾिठईं त बणा शहज़ादी जो कोल लॻो पियो आहे। चईं त बणा हाणे ॿुझार तूं हिन जूं मां भञा थो, जेकॾहिं भञी वियुमि त हिन सां शादी करे हीअ बादशाही बि संभालींदुमि, पोइ हिते त मोटी कोन वेंदुसि। जे मरी वियुसि त भला ॾाइण जे हथां त बची वियुमि न। छोरे सोचियो हुई कोन, देरि न कई, उन महिल ई भेड़ मां ॾोको छोड़े ठका 2-3 हणी फिटी कयईं। अदा बानी भॼंदी आहे, हिन खे चईं त बादशाहज़ादी जा 3 शर्तनि, सो हाणे तूं कहिड़ा थो पूरा करणु चाहीं। हिन चयो शहज़ादीअ खे चयो त 3 शर्त पेश करे, मां 3 शर्त हिन जा भञंदुमि ऐं हिन सां शादी कंदुमि। अदा शहज़ादी वई बानीअ खे चयो त हाणे आयो आहे त हिन खे मानी सानी कराए, मतिलबु खाराए, बाक़ी जेको मुंहिंजो कोल आहे सो मां राति हिन जे अॻियां पेश कंदुमि। जे आहे त ॾिसां जवान त भञंदो पाण ई। अदा बादशाहज़ादी हिन खे मानी सानी खाराए फिटी कई। अदा हिन ॾे देर मदार वञी बानी वई, काठ जो कुआड़ो खयूं ऐं लोह जो मतिलबु त बुंड। अदा हाणे काठ जो कुआड़ो ऐं लोह जे बुंड खे छा कंदो, कुझु बि न करे सघंदो। हिन जे अॻियां रखे हे यार जो वात किटली ऐं बूथ थरमाश थी बीह रहियो, हाणे छा करे। हिन सोचे सोचे हेॾे होॾे पोयों असुर थियो, ठका खणी कुआड़ो कढाईं त कुआड़ो 2 हथ थी बीह रहियो, उहो ओड़ो जो ओड़ो पियो हो। बानी आई ॾिठईं त कुआड़े जो कारो मुंहुं लॻो पियो आहे, हिन जो बि अछो मुंहुं लॻो पियो आहे। वारो कर वठी बानीअ सिधो सो बादशाहज़ादी अॻियां पेश कयो। बादशाहज़ादी हिन पहिरें कूल में कामयाबु वियो, बसि हाणे छा कंदासीं। चए वञी हिन खे जेल में वाड़े फिटी कर। अदा ही यार बादशाहज़ादी अवध हथीको थी वियो। बादशाहज़ादी हिन खे जेल में वाड़े फिटी कयो। अदा इन ॻाल्हि खे 6 महीना गुज़रिया, हिन वारो मुड़ुसु मोटियो ई कोन। हीअ सिधो सो पंहिंजे सोरे ॾे आई। उहा शहज़ादी चवणु लॻसि त सोरा मुंहिंजो मुड़ुसु वियो आहे, हिन मूंखां भॼी मुंहिंजे करे वियो आहे, भला मालात छॾे बादशाही छॾे, इन खे मां मोटाईंदुमि, मूंखे इजाज़त ॾे। हाणे त ॿियो को चारो हिन वटि कोन हुयो। उन देरी न कई, उन महिल चयईंसि तुंहिंजी मर्ज़ी, पर तूं बि न वञे हली। चयईं चजा तुंहिंजो वाइदो आहे मुंहिंजो, तुंहिंजे पुट खे वठी वापसि मां ईंदुमि, बाक़ी अॻे न वेंदुमि। अदा हिन देरी न कई, उन मुड़ुस वारा नवां लटा मर्दाना पाए, सफ़ा VIP पोस्की पटको ॿधी ऐं पंहिंजे हिसाब सां मर्दानो वेस करे ऐं पंहिंजे हिसाब सां तलवार खणी ऐं घोड़ो भलो तयारु करे, कुझु दुनिया जी खुर्जनियूं भरे हकिले होकारे रवाना थी पई। अदा हलंदी हकिलंदी होकारींदी हिकु बानीअ खे बि लटा पारायईं, बहरहाल मर्दाना ऐं ॿियो हिकिड़ो नौकर बि सवायो खयईं। में उहा शहज़ादी जेकी हुई मर्दाने वेस में सिधो सो अचे पई उन जंग जे विच मां। ओचितो हिकु शइ जूं रड़ियूं ॿुधाई, मतिलबु त नांग हुयो, उहो रड़ियूं पियो करे, उनजे हेठां नोर हुजे। जॾहिं नोर जी मतिलबु त अखि माण्हू ते पवंदी आहे त नोर भॼी वेंदो आहे। अदा ओचितो माण्हू ते नज़र पजे, शहज़ादी ते नोर त भॻो हली वियो, नांग जेको मथे हुयो उन जी जान बची वई। अदा नांग लही अचे शहज़ादीअ खे चयईं, शहज़ादी मतिलबु उहो नांग न हो, असल में उहो देव हुयो। उहो देव जो हिकु बचो हुयो जेको नांग जे रूप में अचे, उहो माण्हू जे रूप में साॻे देव जे रूप में अचे बि। ऐं शहज़ादी जो शुक्र अदा करणु लॻो, शहज़ादी तूं मुंहिंजी जान बचाई आहे, तूं न हुजे हा त मां हले काॾे जो काॾे हलियो वञा हा।
चई हाणे तूं मुंहिंजी महिमान आहे, तूं मुंहिंजी जान बचाई आहे, हल त हलो मुंहिंजे अबो आहे हितड़े, उन जे घर वठी थो हलाए, बसि उन वटि हलूं, नगर मानी खाओ त बाद में तव्हां हलिया वञो। अदा शहज़ादी सिधो सो हुन जंगल में वई हुन सां गॾिजी अची हुन देव जो ॾिठो त बणा अॼु माण्हुनि जो आदमी जो बचो थींदो, चई मुंहिंजो पुटु वाह जो ठो लॻंदो। एतिरे में देव सफ़ा फुल तयारी कई हमले जी। उन महिल पुटु पंहिंजे हक़ लॻे त बाबा हेतिरे मां ॻाल्हि हीअ जे हीअ शख़्स न हुजे त हिन महिल मां ज़िंदा न हुजां आहे, हिन खे इज़ा ॾिनी सम्झी ॼण मूंखे इज़ा ॾिनी। अदा जॾहिं हिन पुट जूं ॻाल्हियूं देव ॿुधियूं, देव जूं ब्रेकूं लॻी वयूं। अदा देव हिन जा ॿिन्हिनि जा शुक्रिया अदा कया। टे जेका हुन जा संगती हुआ चई तव्हां भली करे आया आहियो, जो तव्हां न हुजो शायदि मुंहिंजो पुटु बि न हुजे हा, सो हिन जी जान बचाई आहे, सो तव्हां महिमान आहियो। अदा हिननि देवनि हिननि जी पंहिंजे हिसाब सां ख़िदमत कई, पर हिन छोकिरो जेको हुयो उन हिन खे सम्झाए छॾियो शहज़ादीअ खे। हाणे दरअसल में शहज़ादी त हीअ कोन हुई, हुई शहज़ादे जे रूप में। अदा उन सम्झाए अहिड़े तरीक़े सां छॾियुसि त मुंहिंजे पीउ जे मतिलबु त आङुर में हिकु वींदो आहे, उन छलो हिन घुर जां जे तोखे चवे 3 चकर जेकी शइ घुरणी अथई घुर, तूं हुन छले जी घुर कजां त जे इहो छलो तोखे बाबा साईं ॾेई थो वञे त पोइ तोखे कुझु कंहिं शइ जी ज़रूरत ई न पवंदी, चई हिन में वॾी करामत अथई। अदा हिन खे नांगर बंगर खाराए हिननि खे सुबुह थी हिननि खे तयारु करे हीअ जंहिं हुन मोकिलाइनि पिया। उन महिल देव चवणु लॻोसि जेकी शइ घुरणी अथई घुर। उहो शहज़ादी जेकी हुई उहा चवणु लॻसि तुंहिंजो ॾिनो औलाद ॾिनो मूंखे गंजा, मूंखे कुझु न खपे। अदा जे 3 चकर ईअं चई, मतिलबु 2 चकर चई, 3 चकर जंहिं महिल चई जेको घुरणो अथई घुर, उन महिल चवणु लॻसि हाणे जेके नथो मुड़े त इहो जेको आङुर में तुंहिंजो वींदो छलो आहे इहो मूंखे ॾे। देव खे हिते ॾाढी कावड़ लॻी, पर पुट ॾे ॾिसी हिन चयो त बणा हाणे छा कयां। उन महिल छलो लाइ शहज़ादीअ खे ॾिनई, चई शहज़ादीअ खे हिन पंहिंजे हिसाब सां सम्झाई। चई हाणे हिन छले में एॾी करामत आहे, हिन छले खे तूं मेट को ॾींदे हिकु देव पैदा थींदो, इन देव खे जेका शइ चवंदी उहा शइ कंदो। हिन जो चलो ठीकु आहे। अदा हुनखे मोकिलाए पंहिंजे हिसाब सां हीअ रवानी थी पई। हकिल ने हुकार ने हुन बादशाही में पुॻी, जंहिं बादशाही में हिन जो मुड़ुसु आयो हुजे, क़ैद थी वियो। अदा उते पुॻी साॻो लिखत लॻी पिया। हिन खे अॻे अंदाज़ो लॻो त मुंहिंजो मुड़ुसु फाथो त हिते फाथो। अदा शहज़ादीअ पंहिंजे हिसाब सां कोल पढ़ी ऐं 3 ॾोका हयईं ऐं बानी भॼंदी आई। अदा बानी जो भॼंदी आई, बानीअ खे चयईं त असां शहज़ादीअ जा सुवाल पूरा कंदासीं, सो हाणे असां पुॻा इन कम लाइ। अदा छा जेकी बानी आई, बानीअ ॾिठो त पाण हेॾो ख़ूबसूरत नौजवान आहे। शहज़ादीअ हले केतिरा माण्हू क़ैद कराए छॾिया, के माराए छॾिया, हाणे हीअ नौजवान हीअ जे ख़ूबसूरत मरी वेंदो त पोइ बाक़ी छा खपियो, मतिलबु छा बचो। अदा बानी हिन खे चवणु लॻी हेॾो शहज़ादा ख़ूबसूरत नौजवान आहे, मां थी चवां त तूं बसि शहज़ादीअ जा कोल पूरा न कर, पर हले केतिरा माण्हू मरी विया, हुनजो कोल ॾाढो ॾुखियो आहे, सो तूं वापसि हलियो वञ। अदा जे इन बानी चई बीठसी कोन, हिन खे जीअं लकुड़ हुयो उन घोड़े वारो ईअं जी बानीअ ते वयईं। उन जे बानीअ जो बुत सफ़ा मखण वांगुरु ठहियलु हुयो, उन ते चबुक जा निशान बि हुआ। बानीअ खे पंहिंजे हिसाब सां ॾाढी मार ॾिनई, चईं त जवान जेका ईंदा आहिनि सो वाइदो पाणण लाइ ईंदा आहिनि, मोटण लाइ न ईंदा आहिनि, वञ बादशाहज़ादीअ खे चयो त पंहिंजो कोल मोकिले। अदा बानी मोटी वई, सिधो सो शहज़ादीअ खे चईं त शहज़ादी आयो आहे जेको शहज़ादो, पर सुहिणो नौजवान आहे, चवे थो त कोल ॾे, बाक़ी मुंहिंजी पुठी हीअं करे छॾी अथई, मां हीअ लफ़्ज़ ॾिनामांसि। अदा बानीअ जी हुनजो पुठी शहज़ादी ॾिठी त बणा वाक़ाए ते लकुड़नि जा निशान बीठा न। अदा बानीअ उन महिल बादशाहज़ादीअ खे कावड़ वठी वई। बादशाहज़ादी चयो हिन खे पहिरियां माने न खणी वञे, पहिरियां कोल पूरो कराए अचेसि। अदा बानी सिधो सो बादशाह उन शहज़ादीअ ॾे आई, जेकी मर्दाणे वेस में हुई। शहज़ादो जेको हुयो उन ॾे आई, कोल साॻो ई रखीसि, काठ जो मतिलबु त कुआड़ो ऐं बुंड जेको हुजे सो लोह जो। अदा चई हीअ कोल आहे, हीअ कोल पूरो कर। अदा हिन चयो बानी औरत आहे, मां ॻाल्हि पुछणु थो चाहियां। अदा बानी आई, वरी 3-4 चबक वाए कढियसि, चई तूं असां खां पाणी मानी कुझु पुछो कयो। बादशाहज़ादी आहे, हेॾो मतिलबु त बादशाही थी हलाए, हेॾा कोल थी संभाले, मानी कुनी मतिलबु खाराइण पीआरण जी बि एॾी कंजूस आहे, बाक़ी हीअ कोल पंहिंजा कंहिंजी लिखे। अदा बानीअ खे 3-4 चबक वाए कढी, वरी बानी वापसि वई, सिधो सो बादशाहज़ादी खे हवाले कयईं। शहज़ादो हीअं थो चवे, चई वञ वारो कर, VIP को छेलो तयारु कराए, हिन खे शहज़ादे खे खाराए।
इहो शहज़ादो मतिलबु त इहो ई जवान आहे जेको मुंहिंजो कोल भॼंदो बादशाहज़ादे खे धकु लॻो। अदा उहो सिधो सो आहे पंहिंजे हिसाब सां हिनखे शेला ॿिला तयारु कुकड़ पगावा मतिलबु त वॾा वॾा माल अची खणी रखियईं। अदा हिननि पंहिंजे हिसाब सां खाई पी संगतनि खे चयईं बाबा हाणे तव्हां पंहिंजे हिसाब सां हीउ घोड़ो वञी साइड ते ॿधी तव्हां वियो, बाक़ी हीउ कमु मुंहिंजो आहे, फांसीअ बि मां चढ़ंदुमि, मुंहिंजी मर्ज़ी आहे, तव्हां साइड ते हली पंहिंजे हिसाब सां सुम्हो वियो। अदा हीअ विया वञी पंहिंजे हिसाब सां हरण लॻा। हूअ जेकी शहज़ादी हुई उहा शहज़ादी पंहिंजे हिसाब सां वेही ऐं साॻियो जिन कढियईं हऊ महू टरी जंहिंमहिल राति थी। अदा हुनखे ज़ोर ॾिनई, सच में जिन आयो। जिन चवणु लॻो हुकुम कर आका। चईं त हाणे हीउ मूंखे काठ जो कुआड़ मिलियो आहे ऐं लोह जो बुंड आहे, हाणे हिन खे कीअं मसइलो थिए। हुन चयो तूं हिन खां छुट लाइ तूं हीअं आराम कर त मां थो ॾिसां। अदा देव अहिड़ो कमु कयो। उन महिल ई साईं देरी न कई, उन महिल ई काठ जो कुआड़ खे पंहिंजे हिसाब सां वढे, उनखे बुंड खे लोहे खे कुटे कंडे सफ़ा टुकड़ा टुकड़ा छेटियूं करे उनखे रखियईं ऐं बुंड जीअं हुयो हुनजे मथां रखी छॾियईं, उहो मतिलबु त काठ जो कुआड़ो। अदा कोल पूरो थी वियो। हीअ शहज़ादी निंड पइजी वई, हू जिन बि पंहिंजे हिसाब सां हलियो वियो। अदा सुबुह ते बानी जो आई, ॾिठे त बणा कोल पूरो लॻो पियो आहे, मतिलबु त जेको बुंड आहे उहो छेतियूं लॻो पियो आहे, काठ जो कुआड़ो सही सलामत पियो आहे जीअं आहे तीअं ई। सिधो सो वई बादशाहज़ादी खे चवणु लॻी त हीअं कोल तुंहिंजो पूरो थी वियो। चईं शहज़ादे जी ख़िदमत कर, सॼो ॾींहुं वरी राति थींदी न मां कोल ईंदुमि। अदा सॼो ॾींहुं शहज़ादे पंहिंजे हिसाब सां शहज़ादीअ निंड कई, आराम कयो, घुमियो फिरियो बादशाही जे। शाम जो टाइम थियो, वरी साॻे हंधि पुॻो, वरी बानी हिन ॾे लंगर खणी आई। हीअ टे ॼणा हुया पंहिंजे हिसाब सां मानी गंज खणी आई, वरी हिन खे खारायईं। वरी राति थी, पंहिंजे हिसाब सां 10 बोरियूं सिज लहण खां अॻे ई हिन तिरनि जूं घुराए रखी छॾियूं। अदा नौकरनि खां ढोराए हुन साॻी जॻह ते रखी छॾियईं। शहज़ादो आयो, शहज़ादे जे मौजूदगीअ में हिननि खिंडराए सॼे हुन प्लाट ते फिटी कयूं तिर। अदा हाणे बादशाहज़ादी खे चवणु लॻा त बाबा हाणे बादशाहज़ादी उन जेको छोकिरो शहज़ादो हुयो, बादशाहज़ादी थी आई, उनखे चवणु लॻा बि हाणे शहज़ादीअ हीउ कोल मोकिलियो अथई, सो हाणे हीअ तिर जेका आहे न 10 बोरियूं जीअं हाणे हिते ज़मीन में हरियल इहे मेड़े सा बरकत जीअं आहिनि बोरियूं तीअं भरे 10 पूरियूं करे रख, ज़मीन मां मेड़े बोरियूं भर। हिन जो तूं छुटल आहीं, तूं हाणे पंहिंजे दग सां राई थी त मां ॼणे मुंहिंजो कोल ॼणे तूं निकिरण ई कर। अदा बानी मोटी शहज़ादीअ ॾे वई हली, हिन अहिड़ो कमु कयो। अदा हऊ मोह टरी साॻे देव खे कढियईं। अदा देव खे कढी चवणु लॻी त हाणे हीउ कमु आहे, हीउ कोल आहे, हाणे छा थींदो। हिन जो बादशाहज़ादी खे चवणु लॻो देव तूं निंड कर, हाणे हीउ कमु मुंहिंजो आहे, तूं घबराए न। अदा हिन अहिड़ो कमु कयो, हीअ पासे ते निंड पइजी वई। देव अहिड़ो कमु कयो, अची रड़ कयईं। देव जी ज़ात लिखती अची उन्हनि खे ऑर्डर ॾिनई त बाबा हीउ मेड़ियो, हीउ मेड़े पट साफ़ कयो, को बि तिर जो दाणो हिते न ॾिसां। अदा तिर जो दाणो बि न ॾिसां, उहो मेड़े सिधो सो वञी दरिया वहे पियो शाख, उन में वञी टोटल तिर उछली आया। विया सिधो सो मोजड़े जी ॿार लॻी पई तिरनि जी, उन खे पासो ॾिनो, 10 बोरियूं भरे सा सलामत तिर साफ़ करे अची उन साॻी जॻह ते रखियनि। साॻी जॻह ते रखी ऐं ॿियनि खे इजाज़त ॾिनी देव। हू देव पंहिंजे हिसाब सां मुंडीअ में हलियो वियो। खेर सां थी सुबुह ते बानी जो आहे त ॾिठे त भणा को बि तिर जो तीलो बि मतिलबु हेठि कोन्हे, बरकत साफ़ अन तिरनि जो बोरनि में पियो आहे। बादशाहज़ादीअ ॾे वई सिधो सो ऊंधी मंझी करे सुम्ही पई त बादशाहज़ादी तुंहिंजो हीउ कोल बि वियो। चईं छा थियो। चईं हीअं 10 बोरियूं नौकरनि खणी बादशाहज़ादीअ जे अॻियां पेश कयईं। अदा बादशाहज़ादीअ ॾिठियूं त वाक़ई बि हीउ कोल पूरो थी वियो। अदा हाणे छा थींदो। हाणे हिन इंतज़ार में वञे त अॼोको ॾींहुं शहज़ादे खे चयो त न, बाक़ी वरी राति जो कोल ईंदो। अदा हीअ सॼो ॾींहुं पंहिंजे हिसाब सां बाज़ार में घुमी फिरी हेॾे होॾे, शहज़ादी वरी शाम ते मोटी आई। अदा हाणे शाम थी, बादशाहज़ादीअ 2 खटूं रखायूं हिकु कमरे में, उनखे सम्झि ईअं त 4 गिराठूं मतिलबु 4 गिराठूं परे हुजे। अदा सिधो सो बानीअ खे चई त वञ साॻे शहज़ादे खे वठी आ, सो अचे हिन मालात में, बाक़ी जेको आहे कोल हिते पूरो थींदो। अदा बानी आई सिधो सो हुन शहज़ादीअ खे चवणु लॻी, शहज़ादे जे रूप में जेको हुयो, चवणु लॻी त बादशाहज़ादीअ तोखे घुरायो आहे, सो कमरे मालात में अचु। अदा एतिरे बानी खे चवणु लॻो तूं हल मां अचां थो।
अदा हीअ वई हली पोयों हिन जिन खे कढी चयो त हाणे काई ख़बर नथी पए अंदरि महलात में वञा थो, हाणे कुझु न कुझु को बिलो करिणो पवंदई, जीअं बादशाह जी लफ़्ज़ ज़बान मां कढे तीअं तोखे करिणो पवंदो। हिन जो चलो ठीकु आहे। अदा हिन पंहिंजे हिसाब सां हुन जिन खे कढी ॿाहिरि पंहिंजे हिसाब सां सम्झाए छॾियो। जिन पंहिंजे हिसाब सां गाइब थी वियो, सिर्फ़ु हिन खे नज़र अचे पियो, बाक़ी हुनखे नज़र न पियो अचे बादशाहज़ादीअ खे। अदा बादशाहज़ादी विच ते थोरे रखराए दीवार, हिकिड़े पासे ॾों पाण, हिकिड़े पासे ॾों हुनजी खट, हिकिड़े पासे ॾों हुनजी खट। हाणे बादशाहज़ादी चवणु लॻसि, ए शहज़ादा, हाणे खट तुंहिंजी मुंहिंजी जेकी आहे सो 4 हथ परे आहे। हाणे 4 मुंहिंजी शयूं उन्हनि चइनि शयुनि खां सुवाल जा जवाब वठी ॾे, पोइ खट सां गॾिजंदी, वधीक शादी तोसां पोइ कंदमि। अदा हिन चयो सही आहे। अदा हाणे बादशाहज़ादी चवणु लॻी, ए शहज़ादा, मुंहिंजे मथे ते मतिलबु त टिको ॾिसे थो हिकिड़ो सोन जो, चई हा, इहो जे तोसां ॻाल्हाए तुंहिंजे सलाम जो जवाबु ॾींदो त हथ खट सीरी मतिलबु त सुरकाईंदमि मां। अदा हाणे हिन जिन खे ॾिसी जिन खे इशारो ॾिनो। अदा हिन चयो त अस्सलाम वालेकुम शहज़ादीअ जा टिका। त हिन चयो, जिन चयो त वालेकुम सलाम। शहज़ादीअ जा होश खदा थी, अदा भणा हिन खे सलाम मुंहिंजे टिके ॾिनो। अदा शहज़ादी अहिड़ो कमु कयो, उन टिके खे वठंदे उन्हनि मां खणी ज़मीन ते उछलियो। अदा एतिरे में चवणु लॻ त शहज़ादे जा टिका त दुनिया जो पंहिंजी ज़िंदगीअ जो को ॾे हाल हवाल। टिको चवणु लॻो त कहिड़ा तो शहज़ादीअ जा घोट हाल हवाल वठे, त मां शहज़ादीअ जे कॾहिं निड़ जो सिंगार हूंदो हुउमि, मूंखे मतिलबु त पंहिंजे हिसाब सां लॻाई निड़ ते सींध जे विचां, ऐं पंहिंजे आईने में ॾिसी मूंखे ॾाढो ख़ुशि थींदी हुई। अॼु रुॻो तोखे सलाम जो जवाबु ॾिनो त मुंहिंजी हालति हीअ लॻी पई आहे। हाणे छॾ मूंखे तूं खट मतिलबु त खट जो हथु सुरकाए पंहिंजो कमु माण, मंज़िल माण, बाक़ी मुंहिंजा हाल जहिड़ा आहिनि तहिड़ा ई हूंदा। अदा हथु खट सिरकी आई। अदा बादशाहज़ादीअ जो कौल पूरो थी वियो। बादशाहज़ादी चवणु लॻी त हाणे मुंहिंजो जेको हार 9 लखो हार आहे, जे इन खां तूं ॻाल्हाए आहीं त मां हथु खट जो वरी सिरकाईंदमि। अदा वरी उहा शहज़ादी जेकी शहज़ादे जे रूप में सलाम वाराईंसि, अस्सलाम वालेकुम शहज़ादीअ जा हार। अदा हार चवणु लॻो वालेकुम सलाम। एतिरे में शहज़ादीअ चयो त भणा हिन खे मुंहिंजे हार सलाम ॾिनो। वठंदे 9 लखे हार खे शहज़ादीअ खणी पट ते हयो। अदा हार खे वरी चवणु लॻे उहो शहज़ादो त ॾे को ॾुखनि सुखनि जो हवाल। चवणु लॻो त कहिड़ा तो ॾुखनि सुखनि जा हवाल पुछी, तोखे मां सलाम जी वणंदी ॾिनी आहे त शहज़ादीअ मूंखे पंहिंजे कंध मां पटे हेठि ज़मीन ते उछलियो। कॾहिं त आईने में ॾिसी पंहिंजे ॻीचीअ जो सिंगार करे मूंखे रखंदी हुई ऐं पाण खे ख़ूबसूरत महसूसु कंदी हुई। मुंहिंजी ख़ूबसूरत बि हिन जे करे वधंदी हुई। अॼु तोखे सलाम जो जवाबु ॾिनो आहे त मां पट ते पियो आहियां। हाणे तूं पंहिंजी मंज़िल माण, हथु खट जो सुरकाए घोड़ो घोड़े सां गॾिजी पंहिंजी मंज़िल माण, बाक़ी मुंहिंजा भाग मूंसां न। अदा हथु खट जो सुरकी वई। शहज़ादीअ जा 2 हथ सुरकी वई, बाक़ी 2 हथ खट रही। अदा हाणे शहज़ादी चवणु लॻी त हाणे ही मुंहिंजो दिलो पियो आहे भर में, सो हाणे इन इहो ॻाल्हाए इन खे त बहरहाल मुंहिंजो कौल इहो आहे। अदा हुन जे वरी सलाम ॾिनो दिले खे त अस्सलाम वालेकुम शहज़ादीअ जा दिला। त शहज़ादीअ खे दिले चवणु लॻो त वालेकुम सलाम शहज़ादीअ जा वर। जॾहिं वर जो ॿुधई त ठका खणी शहज़ादीअ दिले खे लत कराए त ढकणी अलॻि थी वई, त दिलो अलॻि थी वियो। चवणु लॻो त शहज़ादे जा दिला, ॾुखनि सुखनि जो को हवाल ॿुधाए। चवणु लॻो त कहिड़ा तो यार ॾुखनि सुखनि जा हवाल पुछी। कॾहिं मां शहज़ादी पंहिंजे मुंहं खे भरे दिलड़ो थधिड़ो करे रखंदी हुई, मुंहिंजो पाणी पी ॾाढो पंहिंजो महसूसु कंदी हुई थधिकार। अॼु मां तोखे सलाम ॾिनो आहे त मूंखे लत आई ते मुंहिंजी ढकणी काथे किरी, मां काथे किरियो आहियां। हाणे तूं पंहिंजे हिसाब सां मंज़िल माण, हथु खट जो सुरकाए पंहिंजो शहज़ादीअ सां गोॾो गॾे सां गॾाए, मुंहिंजा भाग मूंसां अथई। अदा वरी हथु खट सिरकी वई, बाक़ी रही हथु खट। अदा शहज़ादी चवणु लॻसि हाणे मुंहिंजो जेको चांड्रोके वारो ॾीओ सॾिबो आहे, इन सां ॻाल्हाए चिमनीअ सां। अदा हिन वरी सलाम ॾिनो, अस्सलाम वालेकुम शहज़ादीअ जा ॾीआ।
त हिन चयो वालेकुम सलाम शहज़ादीअ जा वर। त शहज़ादीअ जो वर जंहिं महिल ॻोठे त उन महिल खणी हथु शहज़ादी अहिड़ी मुक ज़ोर मां हयां त वञी हेठि किरियो। अदा उन जेको शीशे खे काओ चढ़ंदो आहे ॾीए खे उहो ई भॼी पियो। चवणु लॻुसि त शहज़ादीअ जा ॾीआ को ॾे ॾुखनि सुखनि जो हवाल। चवणु लॻो यार कहिड़ा तो ॾुखनि सुखनि जा हवाल पुछी। कॾहिं शहज़ादी मूंखे ॿारे तेल मेट विझी पंहिंजे हिसाब सां ऐं मूंखे चिमनी ॿारे ऐं मुंहिंजो रोशनीअ जो लुत्फ़ वठंदी हुई ऐं मुंहिंजी आॾो पंहिंजो सुर रखी ऐं पंहिंजी चांडोगी मतिलबु त चिमकंदी हुई। मां बि शहज़ादीअ जो मुंहुं ॾिसंदो हुअमि, शहज़ादी मूं ॾे पई ॾिसंदी हुई। सो इन मुंहिंजो गुज़र सफ़र थींदो हुयो। अॼु रुॻो तोखे सलाम ॾिनो अथमि त मुंहिंजा ई हाल लॻा पिया न। हाणे तूं पंहिंजी मंज़िल माण हथु खट जो सिरकाए गोॾो गोॾे सां गॾु बाक़ी वधीक मुंहिंजा भाग। अदा उन महिल ई खट सां मिली वई। बादशाहज़ादीअ खे चवणु लॻी उहा बादशाहज़ादी हुई हूअ बि हुई पर चवणु लॻा त हाणे ॾे हवाल। चई शहज़ादा मुंहिंजो शर्त पूरो थी वियो, हाणे जीअं तूं चवीं। चवणु लॻो त हाणे मुंहिंजो हिकिड़ो कौल आहे, मां शादी त पंहिंजे मुल्क वठी कंदुमि त तुंहिंजी बादशाही में कोन कंदुमि। बहरहाल हाणे राति गुज़रे तूं पंहिंजे हिसाब सां सुम्ह, मां पंहिंजी खट ते जीअं आहिनि तीअं सुम्हूं, बाक़ी जेको कुझु थींदो सुबुह थींदो। अदा हू पंहिंजे हिसाब सां सुम्ही पई। हुन जिन खे चवणु लॻी त तूं अॼु राति मुंहिंजी चौकी कर। हूअ शहज़ादी मुंहिंजी खट ते अचण जी कोशिशि कंदी। जेकॾहिं शहज़ादीअ खे ख़बर पइजी वई त मां शहज़ादो न आहियां, मां बि हिन औरत आहियां हिकु, त कमु ख़राबु थो थिए। इन करे तूं मुंहिंजी चौकी ॾे। जंहिं महिल बि शहज़ादी मुंहिंजी खट ॾे वधण जी कोशिशि करे त पोइ ते धिको ॾिजांइ, भली वञी कोह पंध जो किरे। हिन चयो चलो ठीकु आहे। जिन सॼी राति हिन जी चौकी ॾिनी। हीअ शहज़ादी बि सुम्ही पई। हुन शहज़ादी खे जाग थी, उहा वधण वारी कोशिशि कयईं त खणी जो जिन धिको ॾिनो त होॾे वञी किरी। अदा हिन चयो त हले छा चकर आहे। हीअ बि सुम्ही पई। अदा ख़ैर सां सुबुह पंहिंजे हिसाब सां घुमंदे फिरंदे चवणु लॻी त भाउ केतिरा माण्हू कैद यमीन छा मसइलो आहे। अॼु बानीअ खां पुछा कई हेतिरा माण्हू कैद न। चई वारो करे हिन खे छॾाए ॿाहिरि कढ। अदा हिन कंहिंजा ॾाढ़ियूं हथु थी वञनि, कंहिंजा वार वॾा थी वञनि, बाबा हर कंहिंखे आज़ादु हुन शहज़ादे करायो। हाणे हीअ पई ॻोल्हे पाण वारो मुड़ुसु, हिन खे पंहिंजो मुड़ुसु न पियो लभे। ॻोल्हे ॾिठईं त भला हिकिड़े कुंड में वेठो आहे। सभु यार जे ॾाढ़ी हथु थी विया, वार हले किथे पुॻा न। अदा हिन खे शहज़ादीअ सुञातो त ही मुंहिंजो मुड़ुसु आहे। हाणे हुनखे ॿाह मां वरितईं। चईं त हिन खे न मतिलबु आज़ादु कर, बाक़ी ॿिया आज़ादु कया त खेर आहे। अदा वरी साॻियो हुन शहज़ादी अहिड़ो कमु कयो। हुनखे वरी ॿ टे कैदियुनि खे चईं त हिन खे झले ॿियो, बाक़ी ॿिया भली वञनि। हिन दिलि में ॾाढियूं गारियूं ॾिनसि। चईं भला हलूं ॿियनि खे छॾे थो, मां हाणे छा कारो आहियांसि, मूंखे नथो छॾे। हिन पंहिंजे हिसाब सां ॾाढियूं गारियूं ॾिनसि, पर हाणे हीउ छा पियो करे सघे। अदा हलंदे हकलियूं होकंदे बादशाहज़ादी खे चईं हाणे तोसां मुंहिंजो वाइदो थियल आहे त तोसां मां निकाह पंहिंजे हुन मुल्क ते कंदुमि होॾे। सो माल जो हितां बादशाही में जेको बि सोन वग़ैरह सामान अथई खणाए, ऐं नौकर चाकर जेका अथई सो माल जो काफ़िलो तयारु कर त माल जो मुआरी बादशाही तरफ़ हलूं, वधीक तोसां मां हुते निकाह शादी कंदुमि। अदा हाणे उहा बेड़ा तयारु थी विया। दुनिया वञी बेड़नि में पई, सभु कुझु बेड़नि में थियो। शहज़ादी उहो शहज़ादो ऐं हुनजी ज़ाल सभई अचे खणी उते रखियईं। अदा बेड़नि में जंहिं महिल चढ़ण वारा हुया, एतिरे में हुन अहिड़ो कमु कयो, पंहिंजी मुंडीअ जी टिक पंहिंजे मुड़ुस खे चईं त भाउ हाणे मुंहिंजे नौकरनि ॿियनि खे बि मुंडीअ जी टिक ई निशान आहे, तोखे बि मां हणंदमि। हुन चयो भला हाणे नौकर आहियां त मां मुंहिंजी मर्ज़ी मालिकाणी आहे, चईं हण भला। हुन तपाए ठका खणी हिनखे मुंडीअ जी मोहर हणी छॾी, जीअं मुंहिंजो मुड़ुसु काॾे वञे न। अदा पंहिंजे हिसाब सां ही पंहिंजी हुन बादशाही जे तरफ़ रवाना थी पिया। घोड़ा पोइ ते आर्डर ॾिनी नौकरनि खे सामान खणी फलाणी बादशाही में पुॼो। हिन ॾिठो त भणा आहे त हीअ मुंहिंजे मुल्क जी बादशाही। चई भलो थी वियो कमु, हाणे ही बादशाह आहे, मुंहिंजो पीउ बि बादशाह आहे, मूंखे ॾिसंदो, हिन खे पैसा ॾेई बि छॾाईंदो। ॾाढो भलो कमु थी वियो। पर हाणे बादशाह सोचियो हुन छोकिरे त भणा ॾाइण त काशे छॾी कोन हूंदी, अलाह करे बाबो बि ज़िंदा हुजे। खाई तबाह कयो हूंदई, वॾी ॾाइण हुई जेके माण्हू मतिलबु त दरिया मां कढी जेरा खाए पई, सो जेरा माण्हू खे छॾींदी। अदा हिन सोच वीचार में हुजे, हिन जो कद विख कोन बि पवे बादशाही तरफ़। हीअ वञी दोस्तों पंहिंजे हिसाब सां उन बादशाहज़ादीअ खे सॼी तेर पितर करे ॻाल्हि ॿुधाईं त मां हिकु तव्हांखे औरत आहियां, बाक़ी मुंहिंजो मुड़ुसु इहो आहे जेको तूं वटि क़ैद थी आयो, मां हिन खे छॾाइण आई हुयमि। हाणे तुंहिंजो मुड़ुसु बि इहो आहे त मुंहिंजो बि इहो आहे।
अदा हीअ पंहिंजे रूप में अची हुन सां गॾु वेही रही हीअ जीअं आयो हेॾां होॾां अची पीउ सां इंतज़ार में हिनखे ॾसे छॾींदा चए थो तुंहिंजो मोबी पुटु जेको वरी जे मुंहिंजी ख़बर पई त वरी वापसि वेंदी होशियारी खपई। अदा जॾहिं पीउ खे पुटु ॾिठो ॾाढो ख़ुशि थियो हेॾे होॾे अवाम खे परेशान हुजे हिनमहिल ताईं त बाबे खे कुझु बि न थियो आहे बाबो जहिड़ो आहे अञा पीउ खे चवणो आहे भाउ ॾाइण जो तोखे कोन खाधो। अदा पीउ खे ॾाढी कावड़ अचे वई टिलू पुट खे 2-3 चंबा वाहे कढियईं चए पुटु हूअ तुंहिंजी ज़ाल हुई हीअं ॻाल्हि सॼी हेतिरी ॻाल्हि हक़ीक़त तोखे ॿुधायां बि सही तूं अंधेरो मतिलबु ज़िद। अदा हिन चयो त अहिड़ो इहा ॻाल्हि आहे चए हा। अदा हीउ शर्मिंदो थियो ॾाढो अॼु ज़ाल जे आम्हूं साम्हूं आयो पोइ ज़ाल खे हथु लाहे ॾिठईं त भला सच में मुंहिंजी ज़ाल हीअ सही आहे। अदा पंहिंजे हिसाब सां वरी ज़ाल सां हुनखे चयईं त भाउ हाणे तूं हुनखे चवणु लॻी त हाणे हीअ बि तुंहिंजी ज़ाल ऐं मां बि तुंहिंजी ज़ाल आहियां। हिन ॾिठो त भला हीअ त उहा ई आहे जंहिंसां मंदरु बहरहाल चयईं त छॾाइजी आयो हुउमि। हिन चयो त हाणे हे कीअं मसइलो थियो हीअ तव्हां वटि कीअं आई। हिन सॼी तेर पितर ॻाल्हि करे ऐं मुंडी ॾेखारियईं त हीअ मुंडी सुञाणे थो। हिन ॾिठो त बणा गुए ते खणी हथु घुमाईं त हिन जी त मूं वार मुंहिंजी गुई मतिलबु लॻी पई आहे अॼु ज़ाल जे पेरनि ते किरी पियो त हाणे मूंखे माफ़ु कर मुंहिंजी ग़लती आहे सो हाणे कुझु बि न थिए सो तूं मुंहिंजी ज़ाल आहीं मूंखे हाणे ख़बर पई। अदा हुनजी 2 शादियूं थी वियूं वरी ॿिहारे बादशाह धूम धाम सां हुनजे पुट जी वरी शादी कराई 2 शादियूं थी वियसि हुन जूं साईं टिलू वारे दोस्त जूं वरी बि मूंखे घुरायईं चयो उस्ताद ग़ुलाम हुसैन सिधो अचो तव्हां यार भला आहियो कामी शिकायत कॾहिं बि न आई आहे सो 2 अचो। अदा असां उस्ताद मां 2 वियासीं हुनजो काज हलायोसीं घुमियासीं फिरियासीं खाधासीं ॾाढो सो बोड़ ॾाढो बचियो त ॾाढो बचियो मां चवां पियो त संगत का हुजी आहे त चवां त भला कुझु कलियूं खणी अचां त ॾियां सो तव्हां थोरो लेट मोॾे कमिट लाइक़ कई सो चैनल खे तव्हां फॉलो नथा करे रखो न सब्सक्राइब नथा कयो इन करे तव्हां देरि वीडियो पुॻो जे अॻे पुॼे तव्हांखे घुरायां हा मां यार तव्हां कम जा माण्हू आहियो जे तव्हां कहाणी हीअ पसंदि अचेव त सिंध सलाम चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो ऐं कहाणी खणण में यार ॾाढी महिनत ई लॻे सो महिरबानी कयो सब्सक्राइब लाज़मी कयो सब्सक्राइब जी सख़्तु ज़रूरत आहे सो दुआउनि में यादि रखिजो क़ुर्बान अली कलोड़ खे अल्लाह निगहबान।